मुझे वापस वञण जो वक्त अची वियो आहे चाकर खान। कुछ कलाकनि में मां हितां निकिरी वेंदसि ऐं उम्मीद आहे त सोणी के तव्हां मूंसां गॾु हलण जी इजाज़त ॾींदो। मूंखे तव्हांजे मथां पूरो भरवसो ऐं एतमाद आहे, पर तव्हांजे पीउ जे मथां भरवसो नथो बीहे। इन ई करे तव्हांखे मूंसां वाइदो करणो पवंदो। जी ॿुधायो। त जहिड़े तरीक़े सां सोणी खे हितां वठी थी वञे, ओढ़े तरीक़े सां सोणी खे हिते वापसि छॾे वेंदे, ऐं इहा तुंहिंजी ज़िम्मेदारी हूंदी। छा तूं इहो वाइदो करीं थी? मां वाइदो कयां थी त सोणी खे वापसि छॾे वेंदसि, पर इन वाइदे वठण पोयां मां अञा बि तुंहिंजे एतमाद में खोट ॾिसां थी चाकर खान। ग़लति अंदाज़ो न लॻायो कोमा। हिक ॿिए खे आज़माइण लाइ वाइदा त वठणा पवंदा आहिनि। मां वञां थी चाकर खान, ऐं वञण खां अॻु में तोखे हिकु ॻाल्हि ॿुधाए थी वञां त असां अमन पसंदि माण्हू आहियूं। बारूद जी बोए खां असांखे सख़्तु नफ़रत आहे। तो मां घटि में घटि इहा उमेद रखां थी त ॿीहर असांजे ॻोठ मथां बारूद जी बोए न वसाईंदो। मां सम्झां थी त इन छोकिरीअ पंहिंजे ज़ुल्फनि जी ॼार में तोखे मुकमल तरह फासाए छॾियो आहे, पर इहो यादि रखजांइ चाकर खान, मां तोखे कोमल सां निकाह करण जी इजाज़त कॾहिं बि कान ॾींदमि, ऐं जेकॾहिं तो उन सां निकाह कयो त मूंखे तलाक ॾियणी पवंदई। जेकॾहिं ईअं त पोइ ईअं ई सही। छा चाकर खान मूंखे तलाक ॾींदो? जे ई मतां मूंखां फिरी वञे, इन खां अॻु में मां अदा खे न ॿुधायां।